ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफन खां। दौलतपुर सिफन भरिसां अलीआबाद थाणे जे हद कचे वारे इलाइक़े में मिठे शहर खां मज़दूरी सांगे आयल भील बिरादरी जी समीना धीअ लेलू भील मुबैना अगवा। छोकिरीअ जे पीउ लेलू भील, माउ लेला ऐं चाचो महरू ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त ॻोठु कासिम राहू जो रहवासी हसन पुटु अली राहू ऐं संदसि ॿिया अणॼातल 2 हथियारबंद राति असांजी झूपड़ियुनि में घिरी हथियारनि जे ज़ोर ते असांजी 13 सालनि जी न्याणी समीना भील खे अगवा करे वियो आहे, जेका असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त छोकिरी वापसि कराए इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जॾहिं त वारसनि पारां अलीआबाद थाणे ते हसन राहू ख़िलाफ़ NC दाख़िल कई वई आहे। जॾहिं त राब्तो करण ते अलीआबाद थाणे जे वॾे मुंशी हारून रिंद ॿुधायो त वाक़िए जी NC दाख़िल कई आहे। पुलिस जाइ वारदात ते वियल आहे। मामले जी जांच करियूं पिया। जांच बैदि हक़ीक़त मालूम थी सघंदी। रिपोर्ट करे रहियो आहे फ़कीर हक़ नवाज़, कलंदरी हक़ सच न्यूज़, दौलतपुर सिफन।